सिंध के सलाम सलाम सिंध। बिस्मिल्लाहिर्रहमानिर्रहीम। अस्सलाम वालेकुम सभी सिंधवासिन के ॾेह में पर ॾेह में जाथे बि ॾिठो पियो वञे मां सभिनी खे वेलकम चवंदसि अव्हांजे पंहिंजे प्रोग्राम सलाम सिंध में। ऐं सलाम सिंध आहे त यकीनन कुझु न कुझु ख़ासि हूंदो, कुझु न कुझु स्पेशल हूंदो। ऐं हफ़्ते जो पहिरियों ॾींहुं हुजे ऐं उन ॾींहं में अव्हांजे लाइ कुझु स्पेशल न हुजे, इहो त मुंहिंजे ख़्याल में त नामुमकिन आहे। अव्हां छा था सोचो हिन हवाले सां उहो यकीनन अव्हां ई ॿुधाए सघो था। ख़ैर अॼु मां न चाहींदसि वधीक वक़्तु बर्बादु कयां, डायरेक्टली मां मुद्दे ते अचणु चाहींदसि। ऐं अॼु असांजो मौज़ू जेको आहे जंहिंजो असां इंतिख़ाबु कयो, असांजो जेको फ़नकार तबिको आहे ख़ासि तौर ते उन सां अॼुकल्ह इलाही घणी वेसाघाती कई पई वञे पंहिंजे इंडस्ट्री में, जिथे असां हिकु इदारे खे, हिकु चैनल खे, हिकु हंधि जिथे असां कमु कयूं था, पंहिंजी फैमिली मञूं था, उन फैमिली जे लाइ असां ॾींहुं राति हिकु करे छॾियूं था। जेकॾहिं असांजी पंहिंजी ज़ाती ज़िंदगी में जेका फैमिली आहे उहा बीमार आहे, कुझु बि आहे, ज़ाती ज़िंदगी में छा प्रॉब्लम्स आहिनि, सभई शयूं छॾे करे असां उन इदारे खे पंहिंजो वक़्तु ॾियूं था, पंहिंजो टाइम ॾियूं था। ऐं उहो इदारो कहिड़ी कार्रवाई करे थो या उहो हंधि जिथे असां कमु कयूं था असां सां कहिड़े क़िस्म जो रवैयो इख़्तियार कयो थो वञे, इहो हिकिड़ो इलाही अफ़सोस जोगी ॻाल्हि आहे। ख़ैर इन ई हवाले सां असां सोचो त छो न हिकिड़ो स्पेशल प्रोग्राम कयो वञे ऐं असां कोशिशि कंदासीं त ॿोलीअ ते बि ॻाल्हायूं, अदब ते बि ॻाल्हायूं, फ़नकार लॾे ते बि ॻाल्हायूं। ऐं इन खां अलावा कचहरी जे दौरान जेके बि असांखे टॉपिक्स मिलंदा उन्हनि खे बि असां डिस्कस करण जी कोशिशि कंदासीं। सो अव्हां सभिनी खे ख़बर आहे त हमेशह असां हिकिड़ी तंज़ीम जंहिंजो सहकार हासिलु हूंदो आहे ऐं जॾहिं बि उन्हनि खे असां सॾु कंदा आहियूं ऐं उन्हनि खे असां इनवाइट कंदा आहियूं त यकीन कयो भले उनखे केतिरा बि कम हुजनि सभु छॾे करे असांजे प्रोग्राम जे लाइ ज़रूरु वक़्तु कढंदा आहिनि। ऐं मां बिल्कुलु ॻाल्हि पई कयां फ़नकार वेलफेयर ट्रस्ट जी ऐं उनजे इंतिज़ामिया जी। ऐं अॼु फ़नकार वेलफेयर ट्रस्ट जा मेंबर्स असां सां गॾु मौजूदु आहिनि, उन्हनि सां असां कचहरी कंदासीं, इहे जेके टॉपिक्स आहिनि उन ते ज़रूरु असां डिस्कशन करण जी कोशिशि कंदासीं। सो सभ खां पहिरियों जेको हिन तंज़ीम खे हीउ जेको ट्रस्ट आहे इन खे हलाए थो या चङो मुड़ुसु आहे ऐं माशाल्लाह तमामु बहितरीनु कमु कनि पिया ऐं हिकिड़े पूरे एजरे त लॾे खे गॾु खणी हलनि पिया, त इहा बि हिकिड़ी वॾी सुठी ॻाल्हि आहे। ऐं माशाल्लाह मरकज़ी चेयरमैन आहिनि जनाब हमीद भुट्टो साहब। अस्सलाम वालेकुम। सलाम सिंध में भलीकार ऐं थैंक यू सो मच जो अॼु बि असांजे सॾ ते अवां जी चयो मौजूदु आहियो। सिंध खे जेको सलाम करण जी ॻाल्हि आहे, सिंध टीवी जी रवायत आहे त बिल्कुलु सभु असां फ़न अदब सकाफ़त अॻियां पहिरियों माण्हू हमेशह सिंध खे सलाम कयूं था ऐं सदिन खां इहा असांजी रवायत आहे ऐं मोहबतनि जी वारा क़ाइमु रहंदी। वाह, सो अव्हां सां बिल्कुलु कचहरी कंदासीं। ऐं अव्हांजे बराबरि में मौजूदु आहिनि मरकज़ी हेल्थ कमेटी जा चेयरमैन जनाब डॉक्टर मंज़र आलम। अस्सलाम वालेकुम। अव्हां खे बि सलाम सिंध में भलीकार चवंदासीं। थैंक यू सो मच, अव्हां क़ीमती वक़्तु कढी हिते मौजूदु आहियो। ऐं उनखां पोइ मरकज़ी अॻुवान आहिनि माशाल्लाह सां सिंध फ़नकार वेलफेयर ट्रस्ट जा जनाब मोहम्मद अली ईसानी साहब। अस्सलाम वालेकुम, अव्हां खे भलीकार चवंदासीं। थैंक यू सो मच, अव्हां बि हिते मौजूदु आहियो। ख़ैरियत सां आहियो? वालेकुम अस्सलाम, वालेकुम अस्सलाम। तमामु सुठी ॻाल्हि। ऐं उनखां पोइ हिकिड़ो तमामु बहितरीनु रागी असांजे विच में मौजूदु आहे कुदरती जलाल। अस्सलाम वालेकुम, ख़ुशि आमदीद ऐं थैंक यू सो मच, अव्हां बि क़ीमती वक़्तु कढी हिते मौजूदु आहियो। ऐं अव्हां सां गॾोगॾु हिकिड़ो ॿियो बहितरीनु रागी, हिकिड़ो मानाइतो रागी मौजूदु आहे ऐं तमामु बहितरीनु आवाज़ु आहे, तमामु बहितरीनु अंदाज़ आहे। ऐं जॾहिं असां क्लासिकल वीक सेलिब्रेट कयो हुयो त उहो जेको वीक हुयो ऐं उन वीक जो उहो प्रोग्राम जंहिंमें उहा मोज़िज़ हस्ती आया हुआ, यकीन कयो एतिरो बहितरीनु रहियो। छाकाणि के जो क्लासिकल हिकिड़ो इलाही मुश्किल फ़न आहे, हिकिड़ी ईअं चए त इलाही मुश्किल फील्ड आहे ऐं उनखे अव्हां उन सां इंसाफ़ कयो था, उनखे प्रॉपर तरीक़े सां अव्हां ॻायो था, रागनि जी ख़बर आहे, सुरनि जी ख़बर आहे, त पोइ छा ई चइजे। वाहिद लाशारी साहब, अस्सलाम वालेकुम। अव्हां खे भलीकार चवंदासीं। थैंक यू सो मच, अव्हां मौजूदु आहियो ऐं अव्हां खां अॼु कुझु ॿुधंदासीं बि। कचहरी त बिल्कुलु कंदासीं पर कुझु ॿुधे बिना मूंखे हितां वञणु ॾियो ईअं थी नथो सघे। न ज़रूरु पार्टिसिपेट कबो जी। ऐं उनखां पोइ असां सां गॾु मौजूदु आहे तमामु बहितरीनु अदाकार जनाब मंठार जुणेजो। अस्सलाम वालेकुम, अव्हां खे भलीकार चवंदासीं सलाम सिंध में। ऐं नायब सदर आहिनि कराची डिवीज़न जा सिंध फ़नकार वेलफेयर ट्रस्ट सां साईं जन जी वाबस्तगी आहे सफ़दर अब्बासी साहब। पहिरियों रेडियो ते कमु कंदा आहियो, स्क्रीन ते जलवागर थींदा रहंदा आहियो, सो अव्हां खे ख़ुशि आमदी चवंदासीं। थैंक यू। तमामु सुठी ॻाल्हि जो अव्हां बि हिते मौजूदु आहियो। ऐं उनखां पोइ मौजूदु आहिनि नायब सदर कराची डिवीज़न जा अकरम शेख साहब। अस्सलाम वालेकुम, अव्हां खे भलीकार चवंदासीं। माशाल्लाह अव्हां जो तारुफ़ पे अव्हां बि कंहिं तारुफ़ जा मोहताज कोन आहियो, माशाल्लाह तमामु बहितरीनु कमु अव्हां जो बि रहियो आहे।
ऐं उन खां पोइ असां सां गॾु मौजूदु आहिनि नायब सदर आहिनि कराची डिवीज़न जा जनाब अज़ीज़ भुट्टो साहब। अस्सलाम वालेकुम। माशाल्लाह अवां बि आर्टिस्ट आहियो, अवां बि इलाही बहितरीनु कमु कयो आहे, अवां खे भली कार ख़ुशि आमदी चवंदासीं ऐं थैंक यू सो मच अवां बि हिते मौजूदु आहियो। ऐं महिमान तबिको त बिल्कुलु असां वटि मौजूदु आहे ऐं मेज़बान हिन पासे ॾे छा करे जो मां बि मेज़बान आहियां ऐं मूंसां गॾु हमेशह मौजूदु हूंदा आहिनि आमिर मुग़ल। अस्सलाम वालेकुम आमिर, आपको भी वेलकम कहते हैं और साथ में अजय मौजूद हैं। नमस्ते, आपको भी खुश आमदीद कहते हैं, बहुत शुक्रिया आप सब यहाँ पर मौजूद हैं। सो सब खां पहिरियों आगाज़ हमीद साहब, अॼु असां हीअ महफ़िल हिकु भेरो ॿीहर सजाई आहे, इन खां पहिरियों बि हीअ महफ़िलियूं असां सजाईंदा रहिया आहियूं ऐं कोशिशि हमेशह हूंदी आहे त फ़नकारनि जे हक़नि जी ॻाल्हि थिए। सो अॼु को ख़ासि मुद्दो का ख़ासि शइ जंहिंखे डिस्कस करणु चाहियो? सिंध टीवी पंहिंजो आवाज़ उथारियो आहे ऐं मां ख़ासि करके सिंध टीवी जेको चेयरमैन आहे डॉक्टर करीम राजपर अजीत कुमार, उन्हनि खे मुबारक ॾींदुसि त हुननि हमेशह सिंध जे फ़नकारनि अदीबनि शाइरनि ऐं सहाफ़िन मीडिया जे माण्हुनि जे हक़नि जे लाइ पंहिंजे चैनल ते आवाज़ु उथारण जो भरपूर मौक़ो ॾिनो आहे। ऐं घटि अहिड़ा चैनल्स आहिनि जिते कंहिं मसइलनि ते फ़नकारनि जे मसइलनि ते उनखे उजागर करण लाइ मौक़ो ॾिनो वञे। सॼी इंतिज़ामिया जसराणी ऐं रज़ाक मसण बि जसराणी जेको प्रोग्राम जो डायरेक्टर आहे, हिकु साॻे वक़्तु सिंध फ़नकार ट्रस्ट कराची डिवीज़न जो सदर बि आहे। फ़नकारनि जे हुन पासे वेठो आहे, उहो मजबूरी आहे जी MCR में मौजूदु आहे, पर सिंध जे फ़नकारनि जे हक़नि जे लाइ डिघे टेम खां इलाही मसइला आहिनि। असां कोई गुज़िरियल हिकु महीने खां वठी सिंध जी फ़नकारनि सां वेसाखाती थियनि पियूं, उन्हनि ते हिकिड़ी स्ट्रगल शुरू कई आहे सिंध फ़नकार वेलफेयर ट्रस्ट, जंहिंमें सकाफ़त खाते जी करप्शन, उन में जिन माण्हुनि करप्शन कई, पोइ अरबे रुपए जी करप्शन, जेके फ़न अदब सकाफ़त सां सरियल माण्हुनि जा तव्हां असांजा जेके सपोर्ट लाइ पैसा हुजनि उहे हड़प कया विया। असां उनजे लाइ अदालतुनि दरख़ल कयो आहे, एहतिजाज बि कयासीं, सॼी सिंध में धरना बि हया विया। उनजी शिकिल में हिकु सकाफ़त वज़ीर खे जेकी ख़ातून शर्मिला फारूक खे हटायो त वियो आहे, पर असांजा जेके मुतालबा आहिनि उहे बेसिकली उहे आहिनि त सिंध जे फ़नकारनि खे ख़ैरात बजाए प्रॉपर तरीक़े सां उनजी सपोर्ट थियणु खपे, उनखे ख़ैरात न ॾियो, हाउसिंग स्कीम हुजणु खपे, उनखां पोइ सिंध जे फ़नकार लाइ हेल्थ इंश्योरेंस हिकिड़ो कार्ड हुजणु खपे, उनखे पंहिंजो घर लाइ किथे बि हर ज़िले में कानूनी हुजणु खपे, जेको असांजो पहिरियों मुतालबो आहे। उनखां पोइ सिंध में जेके फ़नकार अदीब शाइर सहाफ़ी मीडिया सां जेको लाॻापियल माण्हू आहे, उनजी घटि में घटि हेल्थ इंश्योरेंस ते नंढी बीमारी थिए त घटि में घटि उहो तड़पी मरे थो, असां एहतिजाज कयूं था, रड़ियूं कयूं था, मामला कयूं था, पोइ उनखे वञी का ख़ैरात में लख मिले थो, तेसि ताईं उनजो मामिलो घणो अॻिते वधी थो वञे। असां बीमारियुनि जे ख़ात्मे जे लाइ कोशिशि वरिती आहे त उनजा पंहिंजा मसइला हल कयूं। जेके बेरोज़गार जेके असांजा नौजवान फ़न सां मीडिया सां लाॻापियल माण्हू आहिनि, उन्हनि जे रोज़गार लाइ असां आवाज़ु उथारियो आहे। ऐं फ़नकारनि जे रोज़गार जी मां ॻाल्हि कई त फ़नकार हुजण जे नाते यकीनन फ़नकारनि जा हक़ वाहिद साहब खां वधीक बहितर केरु ॼाणे नथो सघे। सही, वाहिद साहब, हिकु फ़नकार जी छा ज़रूरत आहे, छा कहिड़ा कहिड़ा हक़ आहिनि जेके हुनखे मिलणु लाज़िम आहिनि, हर क़ीमत ते मिलणु खपनि? ॾिसो न, फ़नकार आर्टिस्ट हिकिड़ो तव्हांजी नुमाइंदगी करे थो, पंहिंजे मुल्क जी नुमाइंदगी करे थो, सकाफ़त कल्चर जी। पहिरियों हुनजो हक़ आहे त हुनखे इज़त तव्हां ॾियो, सही रिस्पेक्ट ॾियो, उनजो हक़ आहे पहिरियों इहो। पोइ उन लाइ जेके तव्हां डिपार्टमेंट ठाहिया आहिनि, कल्चर डिपार्टमेंट ठाहियो आहे, या तव्हांजो सिंधियत बि संगत आहे, लैंग्वेज अथॉरिटी आहे, ॿियूं शयूं आहिनि, उहे उन शइ खे जेके आहे सो उनजी हेल्प कनि, कहिड़े हिसाब सां कनि था। ॾिसो, 3 सूबनि में कल्चर डिपार्टमेंट न सेक्रेटरी न DG को न सिंध में आहिनि, छो त असां वटि कल्चर आहे। कल्चर जे करे इहो डिपार्टमेंट बि आहे, इहो डिपार्टमेंट जेको सिंध साहित्य लाइ कमु करे बि थो, करणु बि खपेसि। ऐं उन लाइ वरी मेन ॻाल्हि इहा बि आहे, ॿोली जो बिगाड़ थिए थो या शाइरी जो बिगाड़ थिए थो या ॻाइण जो बिगाड़ थिए थो, उन में इन्वॉल्व आर्टिस्ट आहे। उहो आर्टिस्ट जेको शॉर्टकट करे, शॉर्ट टर्म लाइ अचे थो, शॉर्टकट करे अचे थो। पहिरियां त असांखे इहो सेग्रीगेट करिणो पवंदो, आर्टिस्ट रियल आर्टिस्ट आहिनि हिकिड़ा, हिकिड़ो असांजे फ़न खे ख़राब बि करे थो, ॿोली खे ख़राबु करे थो, वायात शाइरी बि करे थो, उहो बि आर्टिस्ट आहे। उहो कहिड़े हिसाब सां आर्टिस्ट आहे? असांखे पहिरियां हिकिड़ो पंहिंजो मयार ठाहिणो पवंदो, सिलेक्शन करणी पवंदी, ही असांजो ग्रुप आहे, ही असांजा आर्टिस्ट आहिनि, हिननि खे वधीक असांखे अॻिते वधाइणो आहे, फोकस करिणो आहे, छा करिणो आहे, कीअं करिणो आहे। पोइ असांजा आहिनि इहे डिपार्टमेंट आहिनि, इन्हनि सां ॻाल्हाइण में बि असांखे आसानी थींदी। सुभाणे इहो चए बाबा तूं आर्टिस्ट सां एहतिजाज करीं थो, तूं छा आहीं, तोखे छा ईंदो, उहो छा ॿुधाईंदो, जेको हूंदो अहिड़े तरीक़े वारो उहो छा ॿुधाईंदो। असां इंटरनेशनल लेवल ते वरी ॿाहिरिनि मुल्कनि में वञी अहिड़ा वाहिद शहर वञनि था जेके उते जूता बि खाइनि था, वरी मोटी बि अचनि था, ऐं वरी पंहिंजी ॿोली बिगाड़, वरी असां उन्हनि खे चऊं आर्टिस्ट सां बि थी आहे, कहिड़े असां हिसाब सां उन्हनि जे अगेंस्ट आवाज़ उथारियूं। सही था चओ, हिकिड़ो बहितरीनु अवां सवाल छॾियो आहे ऐं इहा त थी उन्हनि आर्टिस्टनि जी ॻाल्हि जेके प्रॉपर कमु न पिया कनि। बहरहाल असां वटि कुझु आर्टिस्ट अहिड़ा बि आहिनि जेके पंहिंजी ज़िंदगी जो गीच हिसो इंडस्ट्री खे या उन इदारे खे ॾियनि था जंहिंजे लाइ हू कमु कनि था, पर जॾहिं हू आख़िरी टाइम अचे थो, जॾहिं हू वीचारा बीमार थी था वञनि त सभई हर कोई पंहिंजे घर वेठो आहे, को कमु कोन पियो करे। मंज़र साहब छा चवणु चाहींदो हिन हवाले सां?
जहाँ तक हेल्थ कमेटी का अच्छा, माजरत के साथ में सिंधी में सवाल आपको समझ में आया, वरना मैं उर्दू में बोल सकती हूँ। इन ते मुख़्तसर ॻाल्हि इहा कंदुसि त जेके फनकारनि जी असल में असां में एको बि घटि आहे, ॿधी घटि आहे, त प्रॉपर तरीक़े सां ॿधी नथा कयूं, जंहिंजे करे मसइलनि जो शिकार बि आहियूं। ऐं आख़िरी ॾींहंनि में खोड़ सारा असांजा फनकार पंहिंजी माशी तौर ते पाण खे मुस्तक़िम नथा कनि। उन्हनि खे वसीला मिलनि था, इज़त शोहरत मिले थी, पैसा बि मिलनि था, नाणो मिले थो, पर उहे असां मुख़्तलिफ़ पंहिंजी ग़लतफ़हमियूं, पंहिंजी बुराइनि में उनजो ख़ात्मो था कयूं, ख़तमु था कयूं। जेको अमल असांखे ठीकु करणु खपे, तइलीम ॾे तवजा ॾियणु खपे, पंहिंजे फ़नकारनि खे तइलीम जेसिताईं हासिलु न कंदा, रिवायत कई त असांजी ॿोली सकाफ़त जे बिगाड़ बजाए पंहिंजी शयुनि खे पाण बहितर बि करण जी ज़रूरत है। ठीक सर, इन हवाले से वधिक असां ॻाल्हाईंदासीं, बट हेल्थ की बात हो रही थी सर, जब वो बीमार पड़ते हैं तो फिर थैंक यू हर कोई अपने घर पे। थैंक यू सो मच। जहाँ तक फनकारों के मेडिकल का ताल्लुक है, मैं और मेरी टीम, डॉक्टर्स की टीम कोशिश करिए कि इनको ज़्यादा से ज़्यादा मेडिकल फैसिलिटीज़ दी जाए। अभी मैंने जो मेडिकल बोर्ड मीटिंग में ये डिसाइड किया था कि फनकारों के लिए, स्पेशली जो कराची में रहते हैं या टीरसिन में रहते हैं, हम उनको एक स्पेशल मेडिकल कार्ड बना के दे रहे हैं कि वो अपने करीबी हॉस्पिटल में जाके मेडिकल फैसिलिटी ले सकता है फनकार के बिहाफ पे। तो यहाँ जो मैंने सिलेक्शन की है हॉस्पिटल्स की, उसमें अब्बास शहीद हॉस्पिटल है, JPMC हॉस्पिटल है, प्लस मंजर मेडिकल डेंटल सेंटर, ये सेंटर यहाँ मौजूद है। इंटीरियर सिंध के हवाले से हमने हैदराबाद में सिविल हॉस्पिटल रखा है, प्लस लतीफ़ाबाद में जो हमारे फनकार साथी सिंगर रहते हैं उनके लिए हमने मिठाई अस्पताल हैदराबाद में भी रखा है। इस तरीके से हम लोग ठट्टा, मीरपुर खास, बदीन, मुख्तलिफ जगहों पे हम अस्पताल नॉमिनेट करें कि हमारे तमाम फनकार साथी वहाँ से मेडिकल सहूलत हासिल कर सकते हैं। ठीक है, इसके लिए किसी खास रजिस्ट्रेशन वगैरह की ज़रूरत होगी इस हवाले से? थैंक यू। हमने इनकी फैसिलिटीज़ के लिए ये रखा है, अगर हम जो कार्ड इनको इशू करेंगे, अगर वो कार्ड इशू करके वो हॉस्पिटल के मेडिकल सुपरटेंडेंट को या किसी भी डॉक्टर्स को ये बता सकेंगे कि हम फनकार हैं और हमारा ताल्लुक सिंध TV से है या मतलब किसी भी टीवी से, किसी भी टीवी से है, तो उनको वो फैसिलिटीज़ मिलेगी। ठीक, तो उनको एक नंबर अलॉट कर रहे हैं, एक कार्ड दिया जा रहा है ताकि उनको मेडिकल फैसिलिटीज ज़्यादा से ज़्यादा ओके, क्या बात है। न सिर्फ फनकार के लिए बल्कि उनकी पूरी फैमिलीज़ के लिए। ठीक, माशाल्लाह। ईसानी साहब, जीअं त वाहिद साहब बि ॻाल्हि कई त अॼुकल्ह सुञाणप सभ खां वॾी ॻाल्हि आहे त केरु आर्टिस्ट आहे केरु कोन आहे। अॼुकल्ह त हर कोई आर्टिस्ट ठहियो पियो आहे, पर जेके असल में हक़ीक़ी मायने में आर्टिस्ट आहिनि उन्हनि जा छा बुनियादी हक़ आहिनि अव्हांजे ख़्याल में? वॾी महिरबानी तव्हांजी, थैंक यू वेरी मच सिंध TV एंड सलाम सिंध। जीअं हमीद साहब ॿुधायो असांजो चेयरमैन आहे, त असां हिकिड़ो प्रोग्राम इहो ठाहियो आहे जेके मां पंहिंजा ख़्यालात ॿुधाया आहिनि मीटिंग्स में, असां फ़नकारनि जे लाइ छा करे सघूं था। ऐं उन में वॾी ॻाल्हि इहा आहे त पहिरीं ॻाल्हि त फ़नकार जेको निगलेक्ट आहे या उनखे विसारियो वियो आहे, त उनखे मुख़्तलिफ़ चैनल्स ते, उहो एक्टर हुजे, सिंगर हुजे, सेट डिज़ाइनर हुजे, राइटर हुजे, कहाणीकार हुजे, त उनखे उते इन करायूं सिंधी चैनल्स में ऐं ॿियनि चैनल्स ते। हिकु इहो ॿियो फ़नकारनि जे हवाले सां इहो आहे त फ़नकार हाणे असां जंहिं एज ग्रुप में आहियूं त हाणे जस्ट असां ऑलमोस्ट ज़िंदगी जा ॾिहाड़ा जहिड़ो के बसि हाणे पूरा कया आहिनि, पर असांजी औलाद, असां पंहिंजी औलाद जे लाइ छा था करे सघूं ऐं फ़नकारनि जी औलाद जे लाइ छा था करे सघूं? रोज़गार, तालीम, जेकॾहिं तालीम उहो नथो हासिलु करे सघे त उनखे को टेक्निकल कमु ऐं सिहत जो, जीअं डॉक्टर मंज़र आलम साहब ॿुधायो त सिहत जो असां इहो कयूं पिया। ऐं डॉक्टर मंज़र आलम साहब पाण वॾो डेंटिस्ट आहे ऐं वॾो हिकिड़ो ज़बरदस्त कमु करे रहियो आहे। असांजी सॼी टीम, जीअं असांजो वाहिद लाशारी साहब जनरल सेक्रेटरी आहे, रज़ाक मसण साहब असांजो प्रेसिडेंट आहे, ऐं अॻूणो प्रेसिडेंट आहियां, त असां इहो पिया कयूं त फ़नकारनि जे औलाद जे लाइ छा करे सघूं था। असां इहो प्रोग्राम रखियो आहे, इंशाअल्लाह ताला असांखे हिन में सभिनी चैनल्स वारनि जी ऐं क़दरदाननि जी असांखे क़दर थिए। कचहरी खे असां कंटिन्यू कंदासीं, पर माहौल खे थोरो कुझु पुरजोश ऐं एनर्जेटिक बणाए वञे। कुदरती जलाल साहब मौजूदु आहिनि, सो उनखे कुझु ॿुधो वञे। अव्हां सां कचहरी कलाम खां पोइ छा ख़्यालु आहे? इजाज़त आहे? अॼु ॾिसो, अॼु प्रोग्राम अव्हां ते हलण वारो आहे, मां सिर्फ़ कोशिशि कंदसि वक़्तन पे वक़्तन सभिनी सां म्यूज़िक ज़रूरी आहे। जी, छा ॿुधाइणु चाहींदो? अनवर साईं जो ॿोल आहे, मस्त फिरो मस्ताना दीवाना हूं दीवाना। जी,
यार असां को दितड़ा प्याला यार असां को यार असां को दितड़ा प्याला इश्क शराब दा भर के मूतू के बिलल अंत मूतू सदा जीवन हो या मर के हाल हयात हमेशा हमदम कुर्ब हादी हरा हर के शुक्र थिया सकु मिलिया अनवर सागर हथ है दर के सही जी उस्ताद जलाल चांडी अॻ में चयो को हाल मस्त को ख्याल मस्त को मस्तो ही मस्ती कंजो कुरान सां इश्क आहे कंजो निमाज़ सां कंजो माउ सां कंजो पीउ सां दृश्य पियो ओ मस्त फिरो मस्ताना दीवाना हूँ दीवाना मस्त फिरो मस्ताना दीवाना हूँ दीवाना ओ दीवाना हूँ दीवाना हूँ दीवाना हूँ दीवाना ओ दीवाना हूँ दीवाना हूँ दीवाना हूँ मस्त फिरो मस्ताना दीवाना मस्त फिरो मस्ताना दीवाना हूँ दीवाना कंधो कपाया कुर्बाओं को पन कंधो कपाया ओ कुर्बाओं को पन कंधो कपाया कुर्बाओं को पन कंधो ओ कुर्बाओं को पन कंधो कपाया कुर्बाओं को पन कंधो ओ सिकंदर शाह सुल्ताना दीवाना हो ओ सिकंदर शाह सुल्ताना दीवाना हो दीवाना हो दीवाना हो दीवाना हो दीवाना ओ दीवाना हो दीवाना हो दीवाना हो ओ मस्त फिरो मस्ताना दीवाना हो दीवाना मस्त फिरो मस्ताना दीवाना हो दीवाना हिन्ना अडियते कई कुसिया हिन्ना अडियते कई कुसिया हिन्ना अडियते कई ओ हिन्ना अडियते कई कुसिया हिन्ना अडियते कई ओ मर्द हिन्ना मैं खाना दीवाना होगी दीवाना हो दीवाना हो दीवाना हो दीवाना दीवाना हो दीवाना हो दीवाना हो मस्त फिरो मस्ताना दीवाना हो ओ मस्त फिरो मस्ताना दीवाना हो दीवाना
अनवर चे अल्लाह ॾिठो से अनवर चे अल्लाह ॾिठो से अनवर चे अल्लाह जा मोहब्बत जा मैठा दीवाना हो दीवाना हो दीवाना हो दीवाना हो दीवाना हो दीवाना हो आ मस्त फिरो मस्ताना दीवाना हो दीवाना मस्त फिरो मस्ताना दीवाना हो दीवाना जबरदस्त जबरदस्त कुदरती जलाल वाह वाह माशाल्लाह तमाम बेहतरीन माशाल्लाह सो व्यूअर्स इन सां गॾु वक़्तु आहे हिते हिकिड़े मुख़्तसिर कमर्शियल ब्रेक जो ब्रेक न वधंदासीं मिलूं था ब्रेक खां पोइ ॾिसंदा रहो अवां जो पंहिंजो प्रोग्राम सलाम सिंध मुझे सिंध के सलाम 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 सलाम सिंध जी व्यूअर्स एक बार ॿीहर अवां सभिनी खे भली काश हूंदसि अवां जे पंहिंजे प्रोग्राम सलाम सिंध में ऐं कचहरी जो ही बहितरीन सिलसिलो जारी आहे न मां कचहरी करे सघूं था अॼु कचहरी लाइ त वेठा आहियूं सो ऑफ ईयर बि कचहरी जारी आहे ऑन ईयर बि हिन कचहरी खे असां कंटिन्यू कंदासीं ऐं ॻाल्हि ॿोल हमीद साहब हले पई असांजी आगाज़ में अवां ब्रेक खां पहिरियों ॻाल्हि कई मोहन जे दड़े जी तहज़ीब जी ऐं असां यकीनन उन ई तहज़ीब जा वाली वारिस आहियूं पर हाणे उहा तहज़ीब किथे आहे उनजा अहनियाण उहा जेका तहज़ीब जेका असांखे रिच साबित करे थी दुनिया जे लेवल ते 7000 साल शाहूकार तहज़ीब ऐं सिंध टीवी बि ख़ुदि सदन वारी तहज़ीब जो पराॾे ते स्टार वरितो ऐं उन ते पंहिंजे पराॾे जेको आहे सॾु उहो सिंध टीवी वरनाए पियो पर जेकी सिंध सां हशर थियो आहे दरिया जे वहिकरनि सां मुख़्तलिफ़ क़ौमूं आयूं वयूं तब्दील थियूं असुलु का सिंधी त सिंध में आहिनि ई कोन अलाए केरु अची आहे मुख़्तलिफ़ माण्हू काऊं कंदा ईंदा रहिया ऐं असां हिते पीरनि सैयदनि अलाए कहिड़ी कहिड़ी क़ौमुनि जे क़दमनि में पिया आहियूं बिल्कुलु क़दम पिया चुमूं अॻिते वधण बजाए खंडरात जे वर पिया चढ़ूं जेकॾहिं अरबस्तान में हलूं ईरान में हलूं त जेके पीर सैयद आहिनि ई कोन सिर्फ़ु असां वटि अची उहा हूंदी हिकिड़ी मां इहा ॻाल्हि सख़्तु कंदुसि त इलाही घणो मामिलो अॻिते वेंदो पर आउं दॿे लफ़्ज़नि में लफ़्ज़ चवां थो त असां सिर्फ़ु पेरनि ते किरी असांजी तइलीम तबाह पई थिए तइलीम सभ खां पहिरियां खसी वई आहे ओताग खोलणी आहे त इहा त असांजी तहज़ीब आहे पर तइलीम हाणे असांखे बचाइणी आहे त पंहिंजी जेकी सदन वारी हज़ारे साल असांखे सफ़ाई जो निज़ाम नालियूं केॾियूं ज़बरदस्त मुंहं ते ॾिसो अॼु जेकॾहिं बरसाति जा ॿ फुड़ियूं पयूं आहिनि त कराची जहिड़ो वॾो शहर जिते रोड रस्ता उहो खंडरात में तब्दील थी वियो आहे पाणी बीठो आहे बाक़ी जेके लाड़खड़ो दादू शिकारपुर ॿियनि शहरनि उते पाणी बीठो आहे ऐं ॿ फुड़ियूं ते पर बिजली हली थी वञे अॻ में ख़ूबसूरत पाणी जी निकासी जो इंतिज़ाम लाइटिंग जो इंतिज़ाम सभु कुझु उहो ख़ुदि उहो ॾिसो त उते कहिड़ो शाहूकार क़िस्म जा सुठा स्विमिंग पूल न असां पाणी थो मिले न बिजली थी मिले न सिस्टम आहे अरबे रुपए जी बजट काॾे थी वञे उहो सिस्टम कोन्हे सकाफ़त सां हथु वठी ज़्यादती कई वञे पई असांजी तहज़ीब सां ज़्यादती कई वञे पई तमदन सां ज़्यादती कई वञे पई ॿोलीअ जी कंहिं बि क़ौम खे जेकॾहिं तबाह करिणो आहे त पहिरियां हुनजी ॿोली बि बर्बादु कई वेंदी आहे पोइ हुनजी तहज़ीब ख़राबु कई वेंदी आहे पोइ सकाफ़त में बिगाड़ कयो वेंदो आहे असां वटि चारई पंज शयूं हथु वठी बिगाड़ आंदो वियो आहे असांखे हुन बिगाड़ खे ख़ात्मे जे लाइ असांखे हज़ारे साल जी तहज़ीब लाइ सिंध हर माण्हू खे पंहिंजो पंहिंजो सकाफ़त सां प्यार जो लगाव करणो पवंदो उन लाइ ज़रूरी आहे त असां पंहिंजी तइलीम दिमाग़ ऐं पंहिंजे शहूर सां फाइट कयूं त करे सघूं था न त नथा करे सघूं ठीकु असां तहज़ीब जी ॻाल्हि कई सकाफ़त जी ॻाल्हि कई ही कप मां सभिनी जे हथनि में यकीन अची चुका चांहि मां पीती इन ते मूंखे प्रिंट बि नज़र अचे पई डिज़ाइन बि अचे पई हिन जो चवण बि आहे भली करे आया ऐं मेज़बानी जो राज़ आहे त हिन मां बि असांजी तहज़ीब जी हिकु ख़ासि तहज़ीब जी झलक पई अचे अजरक जो रिलीअ जो पंहिंजा असांजा कलर्स नज़र पिया अचनि टपाल जो टपाल मेज़बान जी चांहि हुई ऐं तहज़ीब जी असां ॻाल्हि कई अॻिते असां हिन ॻाल्हि खे कंटिन्यू कंदासीं साणी साहिबु अवां छा चवणु चाहींदो हुन तहज़ीब जे बारे में जेका अॼु शायदि असां इलाही पोइ ते छॾे आया आहियूं वॾी महिरबानी हाणे तव्हां मौजूदा सिचुएशन खे ॾिसो मौजूदा हालात खे ॾिसो असांजा ॻोठ में होटल जेके नंढा नंढा होटल उते टीवी बि लॻी पई आहे ऐं वांदा अची विया आहिनि त उनमें तालीम ख़तमु थी वई ख़तमु थी वई आहे तालीम असांजो सिंधी माण्हू मुआशिरो कॾहिं पंहिंजे ॿार खां होमवर्क शायदि मुश्किल सां पुछंदा हूंदा त पुटु होमवर्क करियो अथई
या ॾेखार त मूंखे होमवर्क त ॾेखार, होटल आबाद थींदा था वञनि। इन में मां ख़ासि करे रिक्वेस्ट कंदुसि जेका असांजे भोतारको कल्चर, पीराणो वॾेरको कल्चर, इन्हनि खे नौजवाननि खे मां रिक्वेस्ट कंदुमि त प्लीज़ इन मां ॿाहिरि निकिरो ऐं पंहिंजे ॻोठनि में पंहिंजे मारूअड़नि खे गाइड कयो ऐं तव्हां उन्हनि जा रोशनीअ जा किरणा साबित थियो ऐं उन्हनि खे ॿुधायो अथव इन्हनि खां ॿाहिरि निकिरो ऐं सिंधी क़ौम खे जाॻणु खपे, ईअं न करणु खपे। ऐं सिंधी क़ौम 7000 साल पुराणी आहे ऐं प्लीज़ इन असांजी तहज़ीब खे बचायो वञे। इन में जेके घण दुरिया आहिनि या जेके हुकूमतुनि में वेठा आहिनि उन्हनि खे बि सोचणु खपे। चैनल्स खे ख़ासि करे सिंधी चैनल्स खे इन पंहिंजे पासे सीरियस थी मालिकान खे ऐं जेके मेज़बान आहिनि अवां जहिड़ा, ऐं जीअं तव्हां ॻाल्हि कई त कप ते ॾिसो त यस इन ॾिसो चुंडरी ऐं हिन में सभु असांजा अॻे भर्त हूंदा हुआ, असांजा भर्त हूंदा हुआ घरनि में जेके जंहिंखे हुरमचो चइबो हो ऐं गज इहो हूंदो हुयो, उन्हनि खे उजागर करणु खपे। असां घरनि में सिंधी कल्चर सिंधी ॻाल्हायूं ऐं सिंधी ॿोलीअ ते तवजो ॾियूं। असां होटलनि खे एॾो आबाद न करियूं, असां तालीम गाहनि खे आबाद करियूं। हाणे ॾिसो न त असांजो पूरो सिंध जो इंफ्रास्ट्रक्चर ख़तमु थी वियो। जीअं हमीद साहिब जन ॻाल्हि कई त कराची में 2 फुरियूं या जेतिरो बि 2 ॾींहं मींहुं पियो आहे त हालत ख़राबु आहे, त अंदरून सिंध शिकारपुर रतोदरो हैदराबाद ॿुॾी वियो आहे। अच्छा छड़ो वञी गाॾियुनि ते वॾनि ते वञी ऐं माण्हुनि खां हू जेको सियासतदान वञी ऐं गुफ़्तगू कनि था त इहो छा मतिलबु आहे? त इहो सिंधियुनि खे एॾो हुननि बेवकूफ़ सम्झो आहे ऐं बेवकूफ़ बणायूं था अचनि त बल्कि इहा ॻाल्हि आहे त मींहुं रहमत आहे, उनखे ज़हमत ठाहे छॾियो। सम्झो हाणे असां दुआ था कयूं त अलाह करे ॿीहर मींहुं न वसे। ख़ुशी थींदी पर तव्हां यकीन कयो त बरसाति जे हवाले सां मां इन मूड खे मद्देनज़र रखंदे बरसाति जे हवाले सां मां शर्ट पाती त मूंखे इलाही दोस्तनि चयो आहे वैलेंटाइन डे जी शर्ट, पर ही बरसात के हवाले से पाए सकते थी पर बाहर निकासी तो हालत खराब है। गाल सकाफत जी थी यकीनन मौसीकी एकड़ो अहम किरदार अदा करे थी, खास तौर ते फोक रंग आए। सो छो न असां फोक रंग के पानी प्रोग्राम में शामिल कयूं। इजाजत है मां सभी मौजूद मेहरबानन जी। जी जलाल साहब, कुदरती जलाल साहब शॉर्ट हेलो हेलो जिए जिए सिंध मुजी जिए जिए सिंध मुजी जियन सिंधी सारा ओ अचर कटो पिया वारा सिंधी माण्हू दिलेर आहिनि। ओ जिए जिए सिंधुड़ी सिंध जी जले मावा, जिए जिए सिंधड़ी सिंध जी जले मावा, जिए जिए सिंधड़ी सिंध जी जले मावा। सिंध ॾाढी प्यारी आ, सिंध सोहणी सुहारी आ, सिंध अंबड़ी असांजी आ, सिंध माओ असांजी आ। जिए जिए सिंधड़ी सिंध जी जले अजरक टोपी शान असांजो, अटक कुहाड़ी मानो असांजो। अजरक टोपी शान असांजो, अटक कुहाड़ी मानो असांजो। जिसम हुजो चाहो सुहारी आ, सिंध
लाल कलंदर सिंध खे बचायो शाह लतीफ़ सिंध खे गायो लाल कलंदर सिंध खे बचायो शाह लतीफ़ सिंध खे गायो जिस्म हुजो पसायो जिस्म हुजो पसायो जिए जिए सिंधड़ी सिंधड़ी जले गावा जिए जिए सिंधड़ी सिंधड़ी जले गावा सिंध ॾाढी प्यारी आ सिंध सोहणी सुहारी आ सिंध ॾाढी प्यारी आ सिंध सोहणी सुहारी आ सिंध माउ असांजी आ सिंध अमड़ी असांजी आ जिए जिए सिंधड़ी सिंधड़ी जले मावा जिए जिए सिंधड़ी सिंधड़ी जले मावा राशिद दाया सिंधी आया सिंधड़ी अमरे जो शान गाया राशिद दाया सिंधी आया सिंधड़ी अमरे जो शान गाया मुझो सिंध में सा हुआ मुझो सिंध में सा हुआ मुझो सिंध में सा हुआ जिए जिए सिंधड़ी सिंधड़ी जले मावा जिए जिए सिंधड़ी जले मावा सिंध ॾाढी प्यारी आ सिंध सोहणी सुहारी आ सिंध ॾाढी प्यारी आ सिंध सोहणी सुहारी आ सिंध अमड़ी असांजी आ सिंध माउ असांजी आ जिए जिए सिंधड़ी सिंधड़ी जले मावा जिए जिए सिंधड़ी सिंधड़ी जले मावा वाह तमामु बहितरीन माशाल्लाह तमामु सुठो अंदाज़ ऐं सिंध जी ॻाल्हि थी तहज़ीब जी ॻाल्हि थी इन ॻाल्हि ॿोल खे असां अॻिते कंटिन्यू कंदासीं बट व्यूवर्स वक़्तु आहे हिते हिकिड़े मुख़्तसिर ब्रेक जो सो ब्रेक ॾांहुं वधंदासीं मिलूं था ब्रेक खां पोइ ॾिसंदा रहो सलाम सिंध मुझे सिंध के सलाम 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 सलाम सिंध बस एक बार ॿी हर अमां सभिनी खे भली काश हुनसि अमां जे पंहिंजे प्रोग्राम सलाम सिंध में ऐं कचहरी जो ई बहितरीनु सिलसिलो जारी आहे न मां कचहरी करे सघूं था अॼु कचहरी लाइ त वेठा आहियूं सो ऑफ ईयर बि कचहरी जारी आहे ऑन ईयर बि हिन कचहरी खे असां कंटिन्यू कंदासीं ऐं ॻाल्हि ॿोल हमीद साहिबु हले पई असांजी आगाज़ में मां ब्रेक खां पहिरियों ॻाल्हि कई मोहन जे दड़े जे तहज़ीब जी ऐं असां यकीनन उन ई तहज़ीब जा वाली वारिस आहियूं पर हाणे उहा तहज़ीब किथे आहे उन जा अहनियाण उहा जेका तहज़ीब जेका असांखे रिच साबित करे थी दुनिया जे लेवल ते 7000 साल शाहूकार तहज़ीब ऐं सिंध टीवी बि ख़ुदि सदन वारी तहज़ीब जो पराॾे ते स्टार वरितो ऐं उन ते पंहिंजी पराॾे जेको आहे सॾु उहो सिंध टीवी वरनाए पियो पर जेकी सिंध सां हशर थियो आहे दरिया जे वहिकरनि सां मुख़्तलिफ़ क़ौमूं आयूं वयूं तब्दील थियूं असुलु का सिंधी त सिंध में आहिनि ई कोन अलाए केरु अची आहे मुख़्तलिफ़ माण्हू काऊं कंदा ईंदा रहिया ऐं असां हिते पीरनि सैयदनि अलाए कहिड़ी कहिड़ी क़ौमुनि जे कदमनि में पिया बिल्कुलु कदम पिया चुमूं अॻिते वधण बजाए खंडरात जे वरी पिया चढ़ूं जेकॾहिं अरबस्तान में हलूं ईरान में हलूं त जेके पीर सैयद आहिनि ई कोन सिर्फ़ु असां वटि अची उहा हूंदी मां इहा ॻाल्हि सख़्तु कंदुसि त इलाही घणो मामिलो अॻिते न वेंदो पर आउं दॿे लफ़्ज़नि में लफ़्ज़ चवां थो त असां सिर्फ़ु पेरनि ते किरी असांजी तइलीम तबाह पई थिए तइलीम सभ खां पहिरियां खसी वई आहे ओताग खोलणी आहे त दादी इहा त सॼी तहज़ीब आहे पर तइलीम हाणे असांखे बचाइणी आहे त पंहिंजी जेकी सदन वारी हज़ारे साल असांखे सफ़ाई जो निज़ाम नालियूं केॾियूं ज़बरदस्त मुंहं ते ॾिसो अॼु जेकॾहिं बरसाति जा 2 फुड़ियूं पयूं आहिनि त कराची जहिड़ो वॾो शहर जिते रोड रस्ता उहो
खंडरात में तब्दील थी वियो आहे, पाणी बीठो आहे, सही था बाक़ी चओ। जेके लाड़काणो दादू शिकारपुर ॿियनि शहरनि उते पाणी बीठो आहे ऐं 2 फुटी ते पर बिजली हली थी वञे। अॻ में ख़ूबसूरत पाणी जो निकासी जो इंतज़ाम, लाइटिंग जो बल्कि इंतज़ाम, मोहन जो सभु दड़ो। कुझु उहो ख़ुदि उहो ॾिसो त उते केॾो शाहूकार क़िस्म जा सुठा हिकिड़ो स्विमिंग system पूल, आहे, proper न असां निज़ाम आहे। पाणी थो मिले, न बिजली थी मिले, न सिस्टम आहे, अरबे रुपए जी बजट काॾे थी वञे, उहो सिस्टम कोन्हे। सकाफ़त सां हथु वठी ज़्यादती कई वञे पई, असांजी तहज़ीब सां ज़्यादती कई वञे पई, तमदन सां ज़्यादती कई वञे पई, ॿोलीअ जी कंहिं बि क़ौम खे जेकॾहिं तबाह करिणो आहे त पहिरां हुनजी ॿोली बि बर्बादु कई वेंदी आहे, पोइ हुनजी तहज़ीब ख़राबु कई वेंदी आहे, पोइ सकाफ़त में बिगाड़ कयो वेंदो आहे। असां वटि 4-5 शयूं हथु वठी बिगाड़ आंदो वियो आहे। असांखे हुन बिगाड़ खे ख़ात्मे जे लाइ, असांखे हज़ारे साल जी तहज़ीब लाइ सिंध हर माण्हू खे पंहिंजो सकाफ़त सां प्यार जो लगाव करणो पवंदो। उन लाइ ज़रूरी आहे त असां पंहिंजी तइलीम, दिमाग़ ऐं पंहिंजे शहूर सां फाइट कयूं त करे सघूं था, न त नथा करे सघूं। ठीक, असां तहज़ीब जी ॻाल्हि कई, सकाफ़त जी ॻाल्हि कई, ही कप मां सभिनी जे हथनि में यकीन अची चुका, चांहि मां पीती, इन ते मांखे प्रिंट बि नज़र अचे पई, डिज़ाइन बि अचे पई, इन जो चवण बि आहे भली करे आया। ऐं मेज़बानी जो राज़ आहे त हिन मां बि असांजे तहज़ीब जी हिकु ख़ासि तहज़ीब जी झलक पे अचे, अजरक जो, रिलीअ जो, पंहिंजा कलर्स नज़र पिया अचनि टपाल जे। बिल्कुलु, टपाल मेज़बान जी चांहि हुई। ऐं तहज़ीब जी असां ॻाल्हि कई, अॻिते असां हिन ॻाल्हि खे कंटिन्यू कंदासीं। साणी साहिबु, अव्हां छा चवणु चाहींदो हिन तहज़ीब जे बारे में जेका अॼु शायदि असां इलाही पोइ ते छॾे आया आहियूं? वॾी महिरबानी। हाणे तव्हां मौजूदा सिचुएशन खे ॾिसो, मौजूदा हालात खे ॾिसो। असांजा ॻोठ में होटल जेके नंढा नंढा होटल उते टीवी बि लॻी पई आहे ऐं वांदा अची विया आहिनि, त उनमें तालीम ख़तमु थी वई, तबाह थी वई, ख़तमु थी वई आहे तालीम। असांजो सिंधी माण्हू मुआशिरो कॾहिं पंहिंजे ॿार खां होमवर्क शायदि मुश्किल सां पुछंदा हूंदा त पुटु होमवर्क करियो अथई, या ॾेखार त मूंखे होमवर्क त ॾेखार। होटल आबाद थींदा था वञनि। इन में मां ख़ासि करे रिक्वेस्ट कंदुसि जेका असांजे भोतारको कल्चर, पीराणो वॾेरको कल्चर, इन्हनि खे नौजवाननि खे मां रिक्वेस्ट कंदुमि त प्लीज़ इन में ॿाहिरि निकिरो ऐं पंहिंजे ॻोठनि में पंहिंजे मारूअड़नि खे गाइड कयो। तव्हां उन्हनि जा रोशनीअ जा किरणा साबित थियो ऐं उन्हनि खे ॿुधायो अथव इन्हनि खां ॿाहिरि निकिरो ऐं सिंधी क़ौम खे जाॻणु खपे, ईअं न करणु खपे। ऐं सिंधी क़ौम 70,000 साल पुराणी आहे ऐं प्लीज़ इन असांजी तहज़ीब खे बचायो वञे। इन में जेके घण दुरिया आहिनि या जेके हुकूमतुनि में वेठा आहिनि उन्हनि खे बि सोचणु खपे। चैनल्स खे ख़ासि करे सिंधी चैनल्स खे इन पंहिंजे पासे सीरियस थी, मालकान खे ऐं जेके मेज़बान आहिनि अव्हां जहिड़ा, ऐं जीअं तव्हां ॻाल्हि कई त कप ते ॾिसो त यस हिन ॾिसो चुनरी ऐं हिन में सभु असांजा अॻे भर्त हूंदा हुआ, असांजा भर्त हूंदा हुआ घरनि में जेके जंहिंखे हुरमचो चइबो हो ऐं हिन नमूने गजो इहो हूंदो हुयो, उन्हनि खे उजागर करणु खपे। असां घरनि में सिंधी कल्चर, सिंधी ॻाल्हायूं ऐं सिंधी ॿोलीअ ते तवजो ॾियूं। असां होटलनि खे एॾो आबाद न करियूं, असां तालीम गाहनि खे आबाद करियूं। हाणे ॾिसो न त असांजो पूरो सिंध जो इंफ्रास्ट्रक्चर ख़तमु थी वियो। जीअं हमीद साहिब जन ॻाल्हि कई त कराची में 2 फुड़ियूं या जेतिरो बि 2 ॾींहं मींहुं पियो आहे त हालत ख़राबु आहे। त अंदरून सिंध, शिकारपुर, रतोदरो, हैदराबाद ॿुॾी वियो आहे। अच्छा छड़ो वञी गाॾियुनि ते वॾनि ते वञी ऐं माण्हुनि खां हू जेको सियासतदान वञी ऐं गुफ़्तगू कनि था त इहो छा मतिलबु आहे? त इहो सिंधियुनि खे एॾो हुननि बेवकूफ़ सम्झो आहे ऐं बेवकूफ़ बणायूं था अचनि। त बल्कि इहा ॻाल्हि आहे त मींहुं रहमत आहे, उनखे ज़हमत ठाहे छॾियो। हाणे असां दुआ था कयूं त अलाह करे ॿीहर मींहुं न वसे। ख़ुशी थींदी पर तव्हां यकीन कयो त बरसात जे हवाले सां मां इन मूड खे मद्देनज़र रखंदे बरसात जे हवाले सां मां शर्ट पाती त मूंखे इलाही दोस्तनि चयो आहे वैलेंटाइन डे जी शर्ट, पर ही बरसात जे हवाले सां पाए सघिजे थी, पर ॿाहिरि निकिता त हालत ख़राब आहे। ॻाल्हि सकाफ़त जी थी, यकीनन मौसीक़ी हिकिड़ो अहम किरदारु अदा करे थी, ख़ासि तौर ते फोक रंग आहे। सो छो न असां हिन फोक रंग खे पंहिंजे प्रोग्राम में शामिल कयूं। इजाज़त आहे मां सभिनी मौजूद महिरबाननि जी। जी जलाल साहब, कुदरती जलाल साहब, हलो जिए जिए सिंध मुजी जिए जिए सिंध मुजी जियन सिंधी सारा ओ अजरक टोपीअ वारा सिंधी माण्हू दिलेर आहिनि। ओ जिए जिए सिंधुड़ी सिंधु जी जले मावा, जिए जिए सिंधड़ी सिंधु जी जले मावा, जिए जिए सिंधुड़ी सिंधु जी जले मावा। सिंधु ॾाढी प्यारी आ, सिंधु सोहणी सुहारी आ, सिंधु अमड़ी असांजी आ, सिंधु
अजरक टोपी शानो असांजो अटक कुहाड़ी मानो असांजो अजरक टोपी शानो असांजो अटक कुहाड़ी मानो असांजो जिसम जो चाहो जिसम जो चाहो जिए जिए सुंदरी सिंधु जी जले मावा जिए जिए सुंदरी सिंधु जी जले मावा सिंधु ॾाढी प्यारी आ सोहणी सुहारी आ सिंधु अमड़ी असांजी आ सिंधु माउ असांजी आ जिए जिए सुंदरी सिंधु जी जले मावा जिए जिए सुंदरी सिंधु जी जले मावा नाराए सिंधु लाल कलंदर सिंधु के बचायो शाह लतीफ सिंधु के गायो लाल कलंदर सिंधु के बचायो शाह लतीफ सिंधु के गायो जिसम चुप साओ जिसम चुप साओ जिए जिए सिंधुड़ी सिंधु जी जले मावा जिए जिए सिंधुड़ी सिंधु जी जले मावा सिंधु ॾाढी प्यारी आ सिंधु सोहणी सुहारी आ सिंधु ॾाढी प्यारी आ सिंधु सोहणी सुहारी आ सिंधु माउ असांजी आ सिंधु अमड़ी असांजी आ जिए जिए सिंधुड़ी सिंधु जी जले मावा जिए जिए सिंधुड़ी सिंधु जी जले मावा राशिद दाया सिंधी आया सिंधड़ी अमरे जो शान ठुगाया राशिद दाया सिंधी आया सिंधड़ी अमरे जो शान ठुगाया मुझो सिंध में सा हुआ मुझो सिंध में सा हुआ मुझो सिंध में सा हुआ जिए जिए सिंधुड़ी सिंधु जी जले मावा जिए जिए सिंधुड़ी सिंधु जी जले मावा सिंधु ॾाढी प्यारी आ सिंधु सोहणी सुहारी आ सिंधु ॾाढी प्यारी आ सिंधु सोहणी सुहारी आ सिंधु अमड़ी असांजी आ सिंधु माउ असांजी आ जिए जिए सिंधुड़ी सिंधु जी जले मावा जिए जिए सिंधुड़ी सिंधु जी जले मावा वाह, तमामु बहितरीन माशाल्लाह, तमामु सुठो अंदाज़ ऐं सिंध जी ॻाल्हि थी, तहज़ीब जी ॻाल्हि थी। इन ॻाल्हि ॿोल खे असां अॻिते कंटिन्यू कंदासीं, बट व्यूवर्स वक़्तु आहे हिते हिकिड़े मुख़्तसिर ब्रेक जो। सो ब्रेक ॾांहुं वधंदासीं, मिलूं था ब्रेक खां पोइ। ॾिसंदा रहो सलाम सिंध। मुझे सिंध के सलाम सलाम सिंध, मुझे सिंध के सलाम सलाम सिंध, मुझे सिंध के सलाम सलाम सिंध, मुझे सिंध के सलाम सलाम सिंध। खां पोइ अवां जे ख़िदमत में हाज़िर ख़िदमत आहियूं। अॼु इलाही घणो ख़ासि प्रोग्राम आहे। उमेद आहे त अॼु के प्रोग्राम में जेका कचहरी थी रही आहे उहा अवां सभिनी खे तमामु घणी
पसंदि अची रही हूंदी ऐं पसंदि अचण सां गॾो गॾु इहा बि कोशिशि ज़रूरु कजो त जेका ॻाल्हि ॿोल थिए पई उन ते थोरो जेकॾहिं मां ध्यानु धरींदो ऐं थोरो इन हवाले सां सोचींदो त असांजी ॿोली असांजो कल्चर असांजी सकाफ़त केतिरा ख़ूबसूरत आहिनि केतिरी रिच आहे असांजी ॿोली त यकीनन अव्हांखे अञा वधीक आसानी थींदी न पंहिंजे मुल्क खे पंहिंजे ख़िते खे बचाइण में सो ख़ैर हिन महिल ताईं असांजी ॻाल्हि ॿोल थी जेके प्रॉब्लम्स आहिनि जेके इशूज़ आहिनि पंहिंजे सकाफ़त खे असां किथे पहुचायो आहे हाणे मुंहिंजे ख़्याल में त वक़्तु इलाही महदूद आहे इन करे असांखे इहो करणु खपे त सोल्यूशन छा आहे हल छा आहे इन हवाले सां ॻाल्हाइणु खपे सो मां चाहींदसि हिन पासे ॾांहुं कचहरी जो आगाज़ कयो वञे अज़ीज़ साहब छा करणु खपे हल छा आहे ॻाल्हाए सघूं था असां जहिड़ो करे सघूं था असां स्ट्रगल करे सघूं था हल गवर्नमेंट वटि आहे गवर्नमेंट वटि तमामु प्रॉब्लम्स जो अगरि उहा असांजी हेल्प करे त इन फनकारनि खे हर फैसिलिटीज़ हर सहूलियतूं मिली सघनि थियूं पर उहा ॻाल्हि चइबी जेकी सदियुनि खां माण्हू चवंदो आहे त जेतिरे ताईं ॿारु रोईंदो कोन त मां अखीर कोन ॾींदी सही था चओ अॼु असां रोइणु शुरू कयो आहे ज़रूरत असांखे मां अखीर ॾींदी अकरम साहब तव्हांजी राय मां सभ खां पहिरियों ई सिंध वासियुनि खे सरहंदी वारनि उन्हनि माण्हुनि खे जेके वॾेरा आहिनि असांजा सिंध जा जेके सरमाएदार आहिनि ख़ुदा जे वास्ते मां हिकिड़ी अपील कंदुमि त जिन स्कूलनि खे पंहिंजो ओताकूं ठाहियो आहे ऐं मेहुनि जा वाड़ा ठाहिया आहिनि ख़ुदा जे वास्ते मां इहा हथु वधी करे अर्ज़ु थो कयां उन्हनि खे स्कूल खोलियो वञे ॿारनि खे तालीम ॾियारियो ऐं ॿार उहे तव्हां हिननि ॿारनि खे तालीम ॾियारियो था न मां अलाह खे गवाह बणाए यकीन सां चवां थो तव्हां जन्नती थींदव तव्हां कंहिंजी तालीम उन्हनि ॿारनि खे तालीम ॾियो जेके ईअं रुलनि था होटलुनि ते वेहनि था असां ॾिसूं था असां झंगझर घुमूं था ख़ुदा जे वास्ते उन्हनि जी मदद कयो तव्हां सरहंदी वारा उनखे दड़का ॾियो तव्हां ॻोठ जा वॾेरा आहियो तव्हां ॻोठ जा अबा आहियो मालिक आहियो तव्हां हुन ॻोठ जा तव्हां जीअं चवंदो तीअं थींदो उन्हनि मारूड़नि खे उन्हनि मिसकिननि खे जेके रुलनि था पिननि था जिन जा जेके पढ़ी कोन था सघनि उन्हनि खे पढ़ायो बसि महिरबानी तव्हां सफ़दर साहब मां हिकिड़ी ॻाल्हि कंदुसि त जेकॾहिं असां कंहिंजे आङुर खणी चऊं था त हिननि असांजे मुआशिरे खे असांजी तालीम खे असांजे कल्चर खे बिगाड़ियो आहे त गौर कयूं टे आङुरियूं असांजी बि आहिनि उन में असांजो केतिरो किरदारु आहे त असां पंहिंजी ॿोली खे बिगाड़ असां पंहिंजे कल्चर खे विसारियो आहे उन में इहो आहे त मां ॾिठो आहे अक्सर त असां पंहिंजे ॿारनि सां गुलनि जड़नि ॿारनि सां अंग्रेज़ी या लश्करी ज़बान में ॻाल्हाईंदा आहियूं ऐं सवालु कंदा आहियूं छो जॾहिं ॿारु होशियारु थींदो त उन्हनि लाइ सवालु आहे त दुनिया जा तरक़ी याफ़्ता मुल्क आहिनि जापान आहे चाइना आहे जर्मनी आहे छा उते ॿी ॿोलियूं ॻाल्हायूं न उन जा सरबराह बि ईंदा आहिनि चाइनीज़ ईंदा आहिनि त चाइनीज़ में ॻाल्हाईंदा आहिनि जैपनीज़ ईंदा आहिनि जैपनीज़ में ॻाल्हाईंदा आहिनि त छा उन्हनि तरक़ी न कई आहे चाइनीज़ अफ़ीमी क़ौम हुई हिन वक़्तु सुपर पावर आहे जिन लाइ दुनिया चवंदी हिकु सालगिरह बि न मल्हाए सघंदा अॼु उन्हनि उहो मौज़तुनि जो जुमिलो जॾहिं उन्हनि खां सवालु कयो त अफ़ीमी क़ौम खे तव्हां आज़ादी ॾियारी आहे इहा छा कंदी कि अफ़ीमी क़ौम इल्मु हासिलु कंदी वक़्त जो क़दुरु कंदी ऐं उहो वक़्तु ईंदो दुनिया जी इंडस्ट्री में ताला लॻंदा ताला बि चाइना जा हूंदा उहो साबित थी चुको आहे छा उन्हनि ॿोली विञाई न कल्चर छॾियो आहे न उन्हनि ॿोली छॾी आहे त महिरबानी करे असां कोशिशि कयूं सभ खां पहिरियों पाण ते अप्लाई कयूं पंहिंजो कल्चर पंहिंजी ॿोली जेका अमर जी ॿोली आहे मंठार साहब मां सभ खां पहिरियां इहो ई अर्ज़ु सभिनी सिंधियुनि खे कंदुमि चाहे उहो मालदार हुजे या मिसकिन हुजे असांजा जेके हाणे प्राइवेट ऐं पब्लिक स्कूल आहिनि उन में सिंधी पढ़ाई कोन थियनि असां सभु दावा कयूं था असांजो कल्चर असांजी ॿोली सिंध जीए फलाण वग़ैरह गाना ॻाए असां चरिया थी पिया आहियूं पर असां हिन ते ध्यानु ॿार असां अंग्रेज़ी मोकिलियाऊं उन में हिकिड़ो सिंधी जो सब्जेक्ट लाज़मी हुजे वरी तव्हांजो अंग्रेज़ी स्कूल हुजे या उर्दू पढ़ायो पर उनखे कुझु ख़बर त हुजे त असां सिंधी आहियूं असांजे ॿारनि खे ख़बर ई कोन्हे त असां सिंधी आहियूं हुन ॾे हूंदे खां अंग्रेज़ी में शुरू हुनखे ख़बर ई कोन्हे त सिंधी या अंग्रेज़ सही था चओ बिल्कुलु सही वाहिद साहब मुंहिंजे ख़्याल में मां पंहिंजो मैसेज पंहिंजे राग में ॾींदुसि भाऊ हमीद खां पुछंदो इन खां वॾो मैसेज को पैगाम त थी नथो सघे हमीद साहब ॻाल्हि आहे त असांखे सिंधी सकाफ़त फ़न सभु तॾहिं बचंदो जॾहिं हर ॻोठ में मिसाली सिंध जोड़ियूं असांखे हिन महिल ताईं सिंध में हिकिड़ो बि सिंध जहिड़ो ॻोठ न जोड़े सघिया आहियूं जॾहिं सिंध जहिड़ो ख़ूबसूरत ॻोठ जिते तइलीम लाइ सुठो स्कूल हुजे दरसगाह हुजे लाइब्रेरी हुजे राग रंग हुजे फ़न हुजे अदब हुजे आर्ट हुजे ऐं माण्हू मोहबती इंसानियत सां प्यारु कंदड़ पंहिंजूं खाधा हुजनि पंहिंजा कपिड़ा लिबास
बिल्कुलु जीअं लॻे त असांजो जेको मुहंदड़े वांगुरु साफ़ु सुथिरो हिकिड़ो सफ़ाई वारो सिंध हुजे को ॻोठ सां न जोड़े सघिया आहियूं जिते पंहिंजी फ़न जी जीअं अॻे माज़ीअ में क़दुरदान फ़न जी ख़िदमत कंदा हुआ फ़नकारनि ते सिर ॾींदा हुआ हींअर असां वटि माण्हू उहे सिर बि कोन था ॾियनि फ़न जो क़दुरु कोन्हे त पोइ सरकार त बिल्कुलु उहा त ईंदी आहे जेकी बि अचे पई पाकिस्तान ठहण खां पोइ उहा सिर्फ़ु सकाफ़त जो ॿेड़ो ॿोड़ फ़नकारनि जा लाशनि ते वर्सियूं मल्हाइणु सिर्फ़ु उन्हनि ते कमाइणु रोज़गार करणु धंधोड़ी जी क़िस्म जा जेकॾहिं सकाफ़त खाते जा ॿिया जेके अमलदार ईंदा त पोइ सकाफ़त ते ॿेड़ो त ॿुॾे पियो पर हर जेको सिंध में माण्हू रहे थो जेको माण्हू आहे उहो पंहिंजे वसार पंहिंजा वसीलार सिर्फ़ु हिकिड़ो जेकॾहिं हर ज़िले में सिंध जहिड़ो ॻोठ बणिजे का तब्दीली जी ॻाल्हि कयूं त पोइ असांखे ॾेखारियूं थी त हीअ असांजी सिंध आहे हीअ असांजी सकाफ़त आहे इहा असांखे माइक में चाहींदसि बराए मेहरबानी मंज़र साहब खे ॾिनी वञे जी मंज़र साहब आप क्या कहना चाहते हैं कि क्या सोल्यूशन है क्या हल है इन तमाम बातों का देखिए सबसे पहले रियासत की जिम्मेदारी है ठीक यानी गवर्नमेंट की उसके बाद हमारी अपनी जिम्मेदारी है मैं ये कहना चाहता हूं कि पाकिस्तान के 4 सूबों में नहीं लेकिन कम से कम सिंध लेवल पे सरकारी ऑफिसों में स्कूल लेवल पे कॉलेज लेवल पे यूनिवर्सिटी लेवल पे प्रोफेशनल लेवल पे सिंधी में बात की जाए बिल्कुल बहुत खूब कहा सिंधी ॻाल्हि ॾेखारियो सर ना साईं मंज़र आलम साहब ॻाल्हाईंदा आप बिल्कुल सही कह रहे हैं यस हा बिल्कुलु तव्हांखे अचे थो सुठी ॻाल्हि आहे अदा महिरबानी मां बेसिकली सिंध यूनिवर्सिटी का स्टूडेंट है लियाकत मेडिकल कॉलेज जामशोर में पढ़ा है माशाल्लाह जी तो मुझे तमाम फ्रेंड आए मां मुझो फ्रेंड आए तमाम सब सिंधी आहिनि सिंधी आए सुठो माण्हू आए मूंखे यादि आहे मुंहिंजो 5 साल लियाकत मेडिकल कॉलेज जामशोर तमाम सुठो साल आहे माशाल्लाह बहुत खूब ईसाड़ी साहब हाणे मां जो चवंदा है अच्छा मां तालीम ऐं तालीम ते ज़ोर ॾियूं ऐं ॿी ॻाल्हि इहा आहे त असांजे ॻोठनि में जेको नशे जो कल्चर 2-3 शयूं मां वरी पॉइंट आउट कंदुसि त भंग चर्स ऐं ॿियो वरी व्याज जो हिकिड़ो निज़ाम असांजे मुआशरे में अची वियो आहे इहो इन ते कंट्रोल कयूं भोतारनि खे रोकेसि था त साईं कुझु ख़्यालु कयो हाणे सिंध वञेव थी ऐं अलाह न करे त असां इहो जेको चवंदा हुआसीं अलाह ईअं न ॾिसां जो सिंध हुई किताबनि में महिरबानी तव्हांजी ऐं ॿियो हिकिड़ो जेकॾहिं मिसाली उस्तादनि जे हवाले सां ॻाल्हि करियां त मुंहिंजी नज़र में हिकिड़ो उस्तादु आहे जंहिंजो मां नालो खणंदुमि रहीम दाद राही सूमरो चक में हिकिड़ो उस्तादु आहे उन जहिड़ा उस्ताद थियो उस्तादनि ते वॾी ज़िमेदारी आहे महिरबानी कयो असांजा दोस्त इस्लामाबाद मां अनवर कीरियो साहब कोन अची सघियो अचणु पिया चाहिनि डॉक्टर आज़ाद मंगी साहब अचणु पिया चाहिनि अची सघिया ॾिसंदा हूंदा ॿुधंदा हूंदा मुंहिंजी गुज़ारिश आहे त नशे खे ख़तमु कयो तालीम खे आम कयो ओताकुनि खे जीअं शेख साहब ॻाल्हि कई त ओताकुनि खे ख़तमु करे ख़तमु न कयो बल्कि उते जेके ओताकूं बिला वजह ठाहियूं आहिनि स्कूलनि में जेके उन्हनि ओताकूं ठाहियूं उन्हनि खे ख़तमु करे तालीमी इदारा ठाहियो कुदरती जलाल साहब खे मां माइक ॾियणु चाहींदसि छा करे जो अव्हांजी राय बि असांजे लाइ तमामु घणी क़ीमती आहे अव्हां छा चवणु चाहींदो छा करणु खपे हाणे सिंध खे बचाइण जे लाइ मैडम तमामु सुठो सुवालु आहे अलाह जी महिरबानी सां मां इहो चवां थो त असां सिंधी जेके आहियूं असां पंहिंजो पाण खे सुञाणो असां सिंधी जेके आहियूं असां पंहिंजो पाण खे सुञाणो सभु असां वटि ई आहे वाह 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 ॿियनि वटि न आहे जॾहिं असां पंहिंजो पाण खे न सुञाणींदासीं त ॿियनि खे काॾो सुधारींदासीं मुंहिंजो इहो पैगाम आहे त ख़ुदा रहो जेके सिंधी जवान आहियो पोड़ा आहियो अमड़ियूं आहियो पंहिंजो पाण खे सुञाणो तमामु सुठी ॻाल्हि ऐं हिकिड़ी इलाही ॾुख वारी ख़बर असां सभिनी ताईं पहुती आहे ऐं माइक मां चाहींदसि वाहिद साहब खे ॾिनी वञे पहिरियों जी हिकिड़ी तमामु ॾुख वारी ख़बर आहे हिन महिल ताईं असां तहज़ीब जी ॻाल्हि कई मोहन जे दड़े जी ॻाल्हि कई ऐं मोहन जे दड़े जे हवाले सां हिकिड़ो तमामु बहितरीनु नॉवल मोहन जो दड़ो जेको असांजे अदब जो हिकिड़ो तमामु वॾो हिसो आहे चाहे असां ग्रेजुएशन जी ॻाल्हि कयूं मास्टर लेवल जी या इन खां अॻिते जेके डिग्रियूं आहिनि ख़ासि तौर ते सिंधी अदब में त इहो नॉवल हिकिड़ो अहम नॉवल तसवुरु कयो वेंदो आहे छा करे जो इन में जेका तहज़ीब आहे मोहन जे दड़े जी उनखे वाज़े कयो वियो आहे ऐं असांजे सिंध माथरी जो हिकिड़ो तमामु बहितरीनु लेखक अॼु इन दुनिया में लाॾाणो करे विया आहिनि असांजे विच में मौजूदु कोन आहिनि अली बाबा जी मां ॻाल्हि कयां पई अलाह साईं उनखे जन्नत में आला मुक़ाम ॾे ऐं मां अली बाबा तमामु वॾो सिंध जो लेखक ड्रामा राइटर जंहिं पाकिस्तान टेलीविज़न जे लाइ पहिरियों ड्रामो लिखियो उन जो ड्रामो उहो बि वॾो एज़ाज़ आहे दुंगी मंझि दरिया जंहिंमें जी ज़ैना बलोच कमु कयो ऐं पहिरियों दफ़ो कि सिंधी ड्रामे खे आलमी एवॉर्ड अली बाबा जे लिखियल ड्रामे ते मिलियो ऐं बिल्कुलु
पंहिंजी कैफ़ियत वारो माण्हू मोहबती माण्हू हुन में सिंध जी नज़र झलक कई अथई हू कॾहिं बि कंहिंजी ॾाढो हथु न फैलायो हमेशह इंसान सां प्यारु कंदड़ फ़ुकराई रंग में एॾो वॾो अदीब एॾो वॾो दानिश्वर जंहिंमें माना तमामु वॾियूं खूबियूं हिकिड़ो माना तमामु वॾो इंसान असांखां विछड़ी वियो आहे असां फ़िलहाल हिते दुआ करे सघूं था ऐं ॿियो त कुझु नथा उनजे विछोड़े ते सिंध फनकार फेडरेशन 3 ॾींहं पंहिंजे सोग जो बि असां ऐलान कयूं था माशाल्लाह ऐं असां चाहींदासीं त फ़िलहाल सलाम सिंध में इन महिल असां सभु मौजूदु आहियो असांजी पूरी टीम 1 मिंट जी असां ख़ामोशी करणु चाहींदासीं उनखे हिकिड़ो नंढिड़ो ट्रिब्यूट आहे असांजी टीम असांजे शो जे तरफ़ां सो 1 मिंट जी ख़ामोशी प्लीज़ जी थैंक यू वॾी महिरबानी ऐं अहिड़ा लेखक अहिड़ा महिरबान जेके असां जॾहिं सिंध जी ॻाल्हि कयूं था तहज़ीब जी ॻाल्हि कयूं था रिवायतुनि जी ॻाल्हि कयूं था त हिकिड़ो अहम हिसो हिकिड़ो अहम किरदारु अदा कनि था ऐं ख़ासि तौर ते पंहिंजे लिखणीअ वसीले उन्हनि सिंध जी तमामु घणी ख़िदमत कई ऐं हिन महिल ताईं मां चाहींदसि पंहिंजी जेका कचहरी असांजी थी उनखे मां हिते समराइज़ करणु चाहींदसि ऐं ओवरऑल जेका ॻाल्हि ॿोल थी उहा यकीनन असां सभिनी जे भले लाइ हुई मां वॾे इहो नथी चवां त मूंखे को तकलीफ़ थी थिए या को ॾुख थो थिए इहा ॻाल्हि चवंदे त असां पंहिंजे उन माउ जे लाइ जंहिं असांखे जनमु ॾिनो अॼु ओल्ड हाउस क़ाइमु करे चुका आहियूं सिंध माथरी जो नारो हणूं था सिंध जी ॻाल्हि कयूं था सिंध जे लाइ गीत ॻायूं था सिंध जी ॻाल्हि कयूं था पर वॾे अफ़सोस सां चवणो थो पए असां पंहिंजे सिंध जे लाइ बि हिकिड़ो ओल्ड हाउस क़ाइमु करे चुका आहियूं पंहिंजे सिंध खे बि असां उते हिन महिल उछलण जी भरपूर कोशिशि कयूं पिया मां पंहिंजी ॻाल्हि थी कयां त असां पंहिंजे मुल्क जे लाइ असां पंहिंजे क़ौम जे लाइ असां पंहिंजे ख़िते जे लाइ छा कयो आहे इहो सवाल मां सभई पंहिंजे पाण खां पुछिजो जेकॾहिं पॉज़िटिव जवाबु मिले त मां भाईंदसि असांजो हीउ प्रोग्राम सक्सेसफुल रहियो ऐं जेको कुझु असांखे खपे पियो या जेको फीडबैक जेका असां चाहियूं पिया त पॉज़िटिव चेंज अचे उहा चेंज मिली वई इहो सवाल ज़रूरु पाण खां कजो त छा ईअं त न आहे त पंहिंजे जेकॾहिं अमर जे लाइ असां ओल्ड हाउस क़ाइमु कयो आहे त पंहिंजे सिंध जे लाइ बि त असां न पिया क़ाइमु कयूं इलाही अहम सवाल आहे सो मुंहिंजे तरफ़ां मुंहिंजे पूरी टीम जे तरफ़ां अव्हां जा थोराइता आहियूं लख एहसान वांजा थैंक्स अ लॉट जो अव्हां हिते कीमती वक़्तु कढी आयो ॾाढी ख़ुशी थी इलाही बहितरीनु कचहरी रही ऐं जेके टॉपिक्स असां खयां इलाही बहितरीनु नमूने सां असां उनखे अॻिते बि वधायो जंहिंजे लाइ असां अव्हां जा थोराइता आहियूं ऐं इनशाला वरी हिकिड़ी अहिड़े क़िस्म जी गॾिजाणी कंदासीं जंहिंमें वधीक जेके इशूज़ आहिनि प्रॉब्लम्स आहिनि उनखे डिस्कस कंदासीं थी सघे थो त अलाह करे तेसि ताईं कुझु प्रॉब्लम्स सॉल्व थी वञनि अलाह करे त ईअं थिए सो इजाज़त जो टाइम अची चुका आहे वाहिद साहब आख़िर में ज़हमत अव्हांखे ॾींदसि ऐं हिकिड़ो को सुठो कलाम मां पेश कयां मां चयो मैसेज मां कलाम मुंहिंजे दड़े खां सॼी ॻाल्हि शुरू थी आहे अली बाबा ताईं सिंध ताईं त जाखोड़ हर कोई करे पियो पर दुआउनि में बि वॾो असरु आहे सिंध लाइ दुआ हिकिड़ी ठीकु आहे सो व्यूअर्स अल्लाह हाफ़िज़ असां सभिनी जी तरफ़ां जी भाई साहब मान भिटाई बैत मान भिटाई बैत सामी वेस सलूकड़ा पूरा मुझा खे तेरे जुनन में रत जा तुझा वेढ़ा वस्ती सदा प्या वसन तुझा वेढ़ा वस्ती तुझा वेढ़ा वस्ती सदा प्या वसन तुझा वेढ़ा वस्ती सदा प्या वसन मुझे सुख जा चमन सिंध प्यारा वतन तुझा वेढ़ा सदा प्या वसन तुझा वेढ़ा वस्तु सदा प्या वसन मुझे सुख जा चमन सिंध प्यारा वतन वो सिंध प्यारा वतन
तोखे कुर्सीअ जी लालच में विकणी छॾियो बेलजन लालचिन तुंहिंजो सौदो कयो तोखे कुर्सीअ जी लालच में विकणी छॾियो माओ विकणी बि लज की न आई लुचन माओ विकणी बि लज की न आई लुचन मुंहिंजे सुख जा चमन सिंध प्यारा वतन तुंहिंजा वेड़ा मस्तियूं सदा पिया वसन तुंहिंजा वेड़ा मस्तियूं तुझे खेतर ते धारनि जा कब्ज़ा थिया नाले इस्लाम जे तो सां धोखा थिया तुझे खेतर ते धारनि जा कब्ज़ा थिया नाले इस्लाम जे तो सां धोखा थिया तोखे पीरन वडेरन फुरियो आ मुलन तोखे पीरन वडेरन फुरियो आ मुलन मुंहिंजे सुख जा चमन सिंध प्यारा वतन तुंहिंजा वेड़ा वस्तू सदा पिया वसन तुंहिंजा वेड़ा वस्तू सदा पिया वसन मुंहिंजे सुख जा चमन सिंध प्यारा वतन ओ सिंध प्यारा